गूंगा हिन जे मुंह तक कपड़ो लाए खबर पई त ही केरा ते सही मां 10 साल के फोन थी कया खुदा जे वास्ते 10 साल के फोन न कर मां रब्बू है तो जड़े बेगैरत इंसान के जीण जो को भी हक ना है जीनत बेचारी जी जिंदगी बर्बाद करे हाने मुंह ते नजर हुई धो थी मेहरबानी कयो मुखे वञण ॾियो तव्हां भली मुखा कसम वठो वरी मां अहिड़ी हरकत कोन कंदुसि तू हितां कंहिं बि सूरत में नथो वञी सघी हितां चुराइण जी कोशिश कई त मथो चीरे बफाकू करे छॾींदासीं बानो रसो खणीस ते के काबू कयूं वो 10 साल सुभाणे ईंदो उन जी मर्ज़ी आ त इन जो कीमो ठायो कबाब मुखे तो ते ॾाढी कावड़ आहे बानो एडी रहमदिली भी चंगी न हुंदी आ तू रब्बू के कसमन मास्टर नाते छॾे ॾिनो सोच 10 साल उन जो केड़ो हशर करे आ हशर त उन सा पाण टिनी भी घट नाहे कयो अलाए केतरा ॾींहं मानस खां लिंग सेकराईंदो घुमंदो वतंदो पर मुंजी नजर में उन जे लाइ सजा घट हुई चांड्रो के तू एतरी पढ़ल लिखल थी करे भी इंदड़ वक्त लाइ अलाए छो कोन सोचे सघंदी आहे ओहो कीअं भला मूं रब्बू खे मसलियत तहत छॾियो आहे हिक लिहाज़ खां उन ते थोरो भी थी वियो ऐं मुंजी पंहिंजी खल भी बची वई तुंहिंजी खल बचण में छा मुराद आहे मुंहिंजो मतलब आहे त ख़ल्क जी ख्वारी खां बची पयसि तू घणो शहर में रही आहीं न हिन करे तोखे माण्हू जी कमीणाइप जी ख़बर नाहे पाण जेकॾहिं रब्बू खे ॿधी विहारे सुबुह थी 10 साले जे अचण जो इंतजार कयो आहे न त इहे ई ॻोठ वारा अलाए जी केतिरियूं कहाणियूं ठाहिणा मुंहिंजे लाइ जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं तुंहिंजी ॻाल्हि कुझु क़दर सही त आहे पर डोही के सजा न मिली तो हू वरी ही हरकत बीहर करे सके तो रब्बू हाणे एड़ी हरकत वरी कॾहिं कोन कंदो अच्छा आऊं हाणे पंहिंजे घर वञा थी रात अदा मल्हार बि अचणो आहे अल्लाह पाक जा लख एहसान आहिनि जो तुंहिंजे भाउ मथां पाबंदियूं ख़त्म थी वयूं सच चवंदा आहिनि त ॾुखनि पुठियां सुख हूंदा आहिनि वेचारी मुमल त उन जे इंतजार में अलाए जे केतिरा समुंड पंहिंजे ॻोढ़नि सां खारा करे छॾिया आहिनि वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।